खैरपुर का खबर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज अहमद सोहू जे रिपोर्ट मुताबिक सरदार इम्तियाज़ हुसैन फुलपोटो जी वफ़ात ते संदसि पुटु सरदार ताहिर इम्तियाज़ फुलपोटो ऐं इक़बाल अहमद फुलपोटो सां खैरपुर में गाड़ी पुल वारे बंगले ते सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जिलानी, सरदार मीर आबिद हुसैन जतोई, सैयद जावेद अली शाह जिलानी, MPA महमद असलम अबड़ो, पीर सैयद राशिद हुसैन शाह राशिदी, सरदार हाजी खान महर, सैयदा हिना शाह जिलानी ऐं ॿियनि पहुची ताज़ियत कई ऐं दुआऊं घुरियूं। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सरदार इम्तियाज़ हुसैन फुलपोटो जी वफ़ात ते दिली सदमो रसियो आहे। हू बिरादरी तोड़े ॿियनि माण्हुनि जे लाइ छपर शाम हो। संदसि विछोड़े ते घणाई यतीम थी विया आहिनि। हू खैरपुर जे अवाम सां ॾींहुं राति हिकु करे निकिरी पवंदो हुयो। हुन जो खैरपुर वासियुनि लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि जेकी कॾहिं बि विसारे नथियूं सघजनि। असां मरहूम जे वारसनि सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं ऐं उमेद आहे त सरदार ताहिर इम्तियाज़ फुलपोटो बि वालिद जी पैरवी कंदो ऐं हर मज़लूम जी ख़िदमत कंदो। असां बि साण से गॾु आहियूं। असांखे बि जॾहिं बि हुकुम कंदो त उथी बीहंदासीं। धणीअ दरे दुआ आहे त मरहूम खे अल्लाह पाक जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए।